दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू में शहबाज़ पैनल जी शानदार तारीख़ी कामयाबी ते मुबारकुनि जो सिलसिलो ज़ोर वठी वियो। शहर जे तालीमी हलकनि में ख़ुशी ऐं जश्न जो समा बणियल आहे। नामयारनि उस्तादनि ऐं तालीमी माहिरनि गुलाम यासीन चांडियो, रफ़ीक अहमद बुघियो, अब्दुल गफूर लखारी, इमरान शेख ऐं जावेद अहमद चांडियो सवे उस्तादनि सां गॾिजी शहबाज़ पैनल जे सरपरस्त आला साईं इनायत अली जमाली ऐं साईं इम्तियाज़ अली लुंड सां मुलाक़ात करे खेनि ज़बरदस्त कामयाबी ते गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। उन मौके ते पैनल जे उहिदेदारनि सदर इमरान अली सुमरो अलह बचा मेमण वसीम खोखर, साबिर हुसैन दावच, ज़किया जमाली, दीन मोहम्मद बबर ऐं शकील हिंगोरो खे पिण गुलनि जा हार पाराया विया। तकरीब खे ख़िताब कंदे साईं इनायत अली जमाली ऐं साईं इम्तियाज़ अली लुंड चयो त शहबाज़ पैनल जी कामयाबी दरअसल दादू जे समूरनि उस्तादनि जे इतिहाद, भाईचारे ऐं मुसलसल जिदोजहद जो समर आहे। हुननि चयो त हीउ फतेह कंहिं हिक फर्द जी न पर हर उन उस्ताद जी आहे जंहिं पंहिंजे वोट ऐं हिमायत सां सचाई ऐं उसूलनि जो साथ ॾिनो। हुननि वधीक चयो त बिना कंहिं फ़र्क़ जे हर उस्ताद जे हक़नि जी तहफ़ुज़ लाइ भरपूर ऐं बेलोस जदोजहद जारी रखी वेंदी। को बि उस्ताद पाण खे अकेलो न सम्झे। उस्तादनि जी इज़त, वक़ार ऐं पेशवराणा मसइलनि जे हल लाइ हर फोरम ते आवाज़ उथारियो वेंदो। तक़रीब ख़ुशगवार ऐं पुरजोश माहौल में पुॼाणी ते पहुती, जिते उस्तादनि शहबाज़ पैनल जी क़यादत सां गॾिजी तालीम जी बहितरी, उस्तादनि जी फलाह ऐं इतिहाद खे वधीक मज़बूत बणाइण जो अज़म वरजायो।